अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आया लैला निसा। नाज़रीन, सिंध जे एहतजाज जो असर साम्हूं अचण लॻो। वफ़ाक़ी हुकूमत गोॾा खोलण ते मजबूर थी वई। अॼु 3 ॾींहं बि सीनियर सूबाई वज़ीर शहजीर इनाम मेमण सां राब्तो थियो आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह साहब जो न सिर्फ़ इहो राब्तो न थियो आहे, पर कुझु ॿियनि सां बि वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह साहब राब्तो कयो आहे। आउं ॻाल्हि करे रही आहियां अहम क़ौम परस्तनि जी अयाज़ लतीफ़ पलीजो साहब ऐं ज़ैन शाह साहब सां बि उन्हनि राब्तो कयो आहे ऐं छा ॻाल्हि ॿोल थी आहे असां अॻिते हली करे प्रोग्राम में डिस्कशन कंदासीं ऐं सवाल रखंदासीं पंहिंजे एनालिस्ट सां ॾो त हीअ जेके राब्ता मुसलसिल राणा सनाउल्लाह साहब पारां थियनि था, इहे छाजी निशानदही कनि था? छा वफ़ाक़ी हुकूमत मजबूर थी वई आहे गोॾा खोलण ते ऐं हाणे हू कैनाल मनसूबो ख़त्म करण में ऐलान करण में का देर नथी लॻाए सघे? इहे सभु सवाल असां पंहिंजे एनालिस्ट सां रखंदासीं। ऐं ॿिए पासे हिकु तरफ़ त राणा सनाउल्लाह साहब राब्ता कनि था, पर ॿिए पासे पंजाब जे इंफॉर्मेशन मिनिस्टर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, ॾींहों ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंसिस करे ऐं इन ॻाल्हि खे इंडिकेट कनि पियूं त वरी सख़्तु ज़बान पीपल्स पार्टी पारां यूज़ कई वञे पई ऐं घणो कुझु थिए पियो। वरी ॿिए ॾींहं ते हिते बि अची करे उन्हनि शयुनि जो उन्हनि ॻाल्हियुनि जो जवाबु ॾिनो वञे पियो सिंध हुकूमत पारां। त हिकु तरफ़ इहो मामिलो राब्ता थियनि पिया, ॿिए पासे सिंध हुकूमत बि चवे पई नवाज़ शरीफ़ साहब हुजनि या वज़ीर आज़म साहब हुजनि त तव्हां पंहिंजे वज़ीरनि खे सम्झायो त उहे सख़्तु ज़बान यूज़ न कनि। ॿिए पासे हिकु ॿी अहम ॻाल्हि नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि हिकु स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं हू चवनि था त जेके बि ऑपोज़िशन पार्टीज़ हुजनि या उनखां अलावा क़ौम परस्त जमातूं जेके एहतजाज कनि पियूं उहे भली कनि, पर कंहिंखे तकलीफ़ न पुॼाइनि। ऐं अहिड़े हिसाब जी उन्हनि स्टेटमेंट ॾिनी आहे त कंहिंखे तकलीफ़ न पुॼाइजे, भली हू कनि पर तकलीफ़ न पुॼाइनि। ऐं ॿी जेकी अहम ॻाल्हि अॼोकी मीडिया टॉक में वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब कई आहे त हू शुक्रगुज़ार बि थियनि था वफ़ाक़ी हुकूमत जा त हुननि ही मनसूबो जेको आहे उनखे रोके छॾियो। उन ते हू उन्हनि जा शुक्रगुज़ार थिया, उन्हनि जी महिरबानी कई, पर कंप्लेन गॾोगॾु कयूं, शिकवा बि कयूं त इन प्रोजेक्ट खे यानी इन नवनि कैनाल्स वारे मनसूबे खे हेल ताईं ख़त्म छो न कयो वियो आहे। त इहे वॾे वज़ीर जो स्टेटमेंट्स ठीकु आहिनि, दुरुस्त आहिनि? त एहतजाज कंदड़नि खे ख़ासि करे जेको उन्हनि मशवरो ॾिनो आहे उहो ठीकु आहे, दुरुस्त आहे या न? त असीं वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ॿियूं बि कैनाल्स खे वठी करे, प्रोटेस्ट खे वठी करे कुझु अहम ॻाल्हियूं आहिनि या जेको कुझु हिन वक़्तु पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे विच में हले पियो उन ते डिस्कशन थींदी त उहो ठीकु आहे या समूरी नून लीग जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं हिकु पेज ते आहिनि सभु उन्हनि जा वज़ीर जेके आहिनि। इहे किथे ईअं त न आहे त हिकु वज़ीर का ॿी ॻाल्हि करे थो त ॿिए ॾींहुं राणा सनाउल्लाह साहब जो जेको रवैयो आहे उहो तब्दील थो थिए, उहो जेको आहे टीं ॻाल्हि कनि था, छा अहिड़ो कुझु त न आहे? इहो सभु असां डिस्कशन कंदासीं। सो हिन मूंखे जॉइन कयो आहे स्टूडियोज़ में सीनियर सहाफ़ी तज़िया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए पासे मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इमदाद सूमरो साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, अव्हांखे बि असीं शो में भली कार चऊं था ऐं मुंहिंजी इजाज़त खां शुरूआत मोहसिन साहब खां करे वठूं था। सो मोहसिन साहब, शुरूआत थींदी त 3 ॾींहं बि वज़ीर आज़म जे सलाहकार राब्तो कयो आहे सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहजीर इनाम मेमण सां, पर हाणे इहो राब्तो सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर सां सिर्फ़ु न कयो वियो आहे, पर क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं अयाज़ लतीफ़ पलीजो साहब उन्हनि सां बि कयो वियो आहे, सिंध यूनाइटेड पार्टी जे प्रेसिडेंट ज़ैन शाह साहब सां बि कयो वियो आहे। कल्ह ई तव्हां असां एनालिसिस रूम में तव्हां इहा वेही करे ॻाल्हि कई त ख़ाली पीपल्स पार्टी सां राब्तो करणु ठीकु न आहे, उन्हनि खे ॿियनि क़ौम परस्तनि खे या जेके सॼा अहम माण्हू आहिनि जिन तहरीक में वॾो किरदारु अदा कयो आहे उन्हनि सां राब्तो करणु ज़रूरी आहे। अॼु ही डेवलपमेंट नज़र आई आहे, वॉट इज़ योर एनालिसिस? जी बिल्कुलु लैला, मुंहिंजी राय कल्ह बि इहा हुई, अॼु बि इहा आहे त हीउ सिंध जो जेको पाणी कैनाल जो मसइलो आहे सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो मसइलो न आहे, इहो सिर्फ़ु क़ौम परस्तनि जो मसइलो न आहे। हिन में हाणे सभु को हर माण्हू इन्वॉल्व थी वियो आहे, हर मकतब फ़िक्र जो माण्हू इन्वॉल्व थी वियो आहे, हर ग्रुप इन्वॉल्व थी वियो आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां बबरलू धरणे खे रिस्पॉन्स मिलियो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे त हर माण्हूअ पंहिंजे हणा वणा जेके बि उते मौजूदु आहिनि, जेके उते पहुची सघनि था, उन्हनि रिस्पॉन्स ॾिनो आहे। जेके न पहुची सघिया उन्हनि पंहिंजे तौर ते हर पंहिंजी घिटीअ में, मेन रोड ते, हाईवे ते, सोशल मीडिया ते हुननि पंहिंजो रिस्पॉन्स ॾिनो, पंहिंजो रद में ॾिनो। ऐं इन बबरलू धरणे खां पोइ ई वफ़ाक़ी हुकूमत गोॾा खोड़िया आहिनि। त फर्स्ट फेज़ इहो आहे त उन्हनि ॻाल्हियुनि जी आच कई आहे। मां सम्झां थो इहो ई तरीक़ो इन्हनि खे वेलकम करणु घुरिजे। जमहूरी जेके पार्टियूं आहिनि, जेके पुराणियूं पार्टियूं आहिनि, जेके सम्झनि थियूं, उन्हनि खे ईअं ई मेच्योरिटी ॾेखारणु घुरिजे। इहो तरीक़ो त तव्हांजा जेके मुख़ालिफ़ आहिनि तव्हां उन्हनि ते इल्ज़ाम हणो, तव्हां उन्हनि खे रेडिक्यूल कयो, तव्हां उन्हनि खे चओ हिननि जी कहिड़ी अहमियत आहे, तव्हां उन्हनि खे इहो चओ त हिननि सां कहिड़ी ॻाल्हि थींदी, असां आहियूं जेको बि आहियूं। ऐं पोइ वरी राणा सनाउल्लाह साहब जो ख़ुदि जेको रवैयो हो क़ौम परस्तनि ॾांहुं उहो तव्हां ॾिठो टीवी ते, उन्हनि कीअं पिए ॻाल्हायो
मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में त असां हिननि सां ॻाल्हाईंदासीं कोन, ही केरु थींदा आहिनि वग़ैरह वग़ैरह तव्हां ॾिसो पिए। पर जॾहिं बबलू जो धरणो शुरू थियो ऐं वकीलनि जी इंडिपेंडेंट पंहिंजी हिकिड़ी कैंपेन शुरू थी वई, उनखे रिस्पॉन्स मिलियो, अहिड़ी सूरत हाल में वफ़ाक़ी हुकूमत गोॾा खोड़ण ते मजबूर थी वई। सही। हाणे वफ़ाक़ी हुकूमत गोॾा खोड़ण ते मजबूर थी वई त हाणे हू चवनि था असां सां ॻाल्हायो। सुठी ॻाल्हि आहे, मां हिन खे मस्बत पेशरफ़्त इन करे चवां थो त पॉलिटिकल ऐं डेमोक्रेटिक प्रोसेसिस में जेके अपोज़िशन पार्टियूं हूंदियूं आहिनि उहे प्रेशर डेवलप कंदियूं आहिनि, हुनजो कमु आहे। इहो ई त कमु हूंदो आहे त हुकूमतनि खे हू पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइण ते मजबूर कनि, जेको न पिया ॿुधनि ऐं हुननि खे अहमियत न पिया ॾियनि। हाणे उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधण जो फ़ैसिलो कयो आहे। हाणे ही असांजा टे अॻवान राणा सनाउल्लाह साहब जो राब्तो काफ़ी आहे इहा ॻाल्हि इंडिकेट या सम्झण जे लाइ, यानी हुन राब्तो करण जो या पहिरीं ॻाल्हि त फर्स्ट स्टेप इहो आहे। ॿी ॻाल्हि इहा त हिननि खे पंहिंजी ॿोली, हिननि जी पंहिंजी टोन जेको आहे उहा दुरुस्त करणु घुरिजे। जहिड़े तरीक़े सां ही सिंध जे माण्हुनि जे मैंडेट खे रिडिक्यूल कनि पिया, जहिड़े तरीक़े सां ही चवनि पिया असां ॾिसी वठंदासीं, असां हीअं करे छॾंदासीं, जेको बि हुननि जो थोरो घणो रवैयो हो, उन खां पोइ जॾहिं ही धरणा लॻा, उन खां पोइ जॾहिं प्रेशर डेवलप थियो आहे, हाणे हू चवनि था असां सां ॻाल्हाइण। ज़ाहिर आहे ॾिसो ॻाल्हाइण जो मक़सदु इहो हो, इहो टियों ॾींहुं कल्ह बल्कि राणा सनाउल्लाह टीवी जे प्रोग्राम में चयो हो त प्राइम मिनिस्टर साहिबु टर्की वियल आहिनि, अॼु टर्की खां राति जो वापसि ईंदा ऐं सुभाणे पॉसिबिलिटीज़ आहे इन्हनि मुलाक़ातुनि जी, ऐं जेकॾहिं मुलाक़ातूं थियनि थियूं त उते ई अॻवान जेके आहिनि इहे असांजा उते पहुचंदा, ॻाल्हि ॿोल्हि कंदा, हुननि सां ॻाल्हायो वेंदो। ज़ाहिर जो मौक़ो सभिनी साम्हूं, हाणे इहो मुमकिन त कोन्हे हे उते वञनि ऐं प्राइम मिनिस्टर साहिबु चवे त सिबस साहिबु कैनाल ठाहियूं, तव्हां महिरबानी करे राज़ी थी वञो, ईअं त थींदो कोन। ही हिननि खे घुरायो इन करे कोन पियो वञे त तव्हांखे राज़ी कयूं कैनालनि ते, इन करे राज़ी घुरायो वञे पियो त जीअं तव्हां बि ऑन बोर्ड हुजो हिननि फ़ैसिलनि में, ऐं जेको बि कयूं त ही बि ऑन बोर्ड। हाणे छा रिएक्शन अचे थो, उते प्राइम मिनिस्टर साहिबु कहिड़ी ॻाल्हि रखे थो, या असांजा अॻवान उते कहिड़ी ॻाल्हि रखनि था, इहो हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे जेका सुभाणे ख़बर पवंदी। हाणे ॿी ॻाल्हि हिन मामले में हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां अर्ज़ु करे वञा त इहो वफ़ाक़ी हुकूमत खे पहिरीं सोचणु खपे जेको हुन न सोचियो। ॿी ॻाल्हि त पीपल्स पार्टी जे रवैये में बहितरी आई आहे, मूं ॾिठो आहे काफ़ी हुननि जे तरफ़ां जेको हाणे अॻवान हुननि जा प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया, मीडिया ते ॻाल्हाइनि पिया, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। हलंदड़ एहतिजाजनि खे सपोर्ट कनि पिया, बिल्कुलु हाणे सपोर्ट कनि था, पर पहिरीं हुननि जी ॿोली बि कुझु मुनासिब न हुई, जहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजो चवनि पिया। हिन में बि कोई शक कोन्हे, तनक़ीद वरी एहतिजाज कंदड़नि न थी। ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, जंहिंजो जेको मूं कल्ह बि प्रोग्राम में चयो हो, जंहिंजो जेको ड्यू क्रेडिट आहे उहा हुनखे खसणु न खपे, कंहिंजो क्रेडिट खसणु न खपे, पंहिंजो ॿिए खे ॾियणु न घुरिजे। अच्छा, अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस भी थी न, जंहिंमें सीनियर सूबाई वज़ीर या उन खां अलावा सूबाई वज़ीर असांजा नासिर शाह साहब ऐं आजिज़ धामराज साहब जेके इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहिनि पीपल्स पार्टी जा, उहे मौजूदु हुया, त उन्हनि बि उते उन्हनि इहा ॻाल्हि कई त भई जेके वॾा जलसा या वॾियूं गैदरिंग्स आहिनि एम्फसाइज्ड इट एक्चुअली त उहे पीपल्स पार्टी क्रेडिट वारी जंग शुरू नज़र अचे। मां पोइ पहिरें ॾींहं खां चवां पियो जेको जंहिंजो क्रेडिट आहे हुनखे ॾियणु घुरिजे। पीपल्स पार्टी जो पहिरियों तरीक़ेकार इहो हो त हू चवनि पिया त असां आइनी फोरम्स ते, पार्लियामेंट ते, ॿियनि जायुनि ते अॼु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट थी आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो। ॿी अहम डेवलपमेंट थी अथव, उहो इमदाद खां बि मां सम्झां थो, इमदाद बि उन ते पंहिंजा कॉमेंट करे। हिकिड़ी त इहा त पीपल्स पार्टी पंहिंजे तौर ते फ़ैसिलो कयो त असां हिननि फोरम ते ॻाल्हाईंदासीं, पर ज़ाहिर ई विफ़ाक़ असांजो अहिड़ो नॉर्मल त आहे कोन जो ख़तनि जा जवाब न ॾे, ख़तनि जवाब न ॾे। ऐं 2 सालनि खां जॾहिं खां पीपल्स पार्टी आहे हुननि खे टेकअप करणु फॉर्मली शुरू कई आहे, हिकिड़ी हक़ीक़त आहे, हिन खां केरु इनकार ई कोन्हे। ख़त मौजूदु आहिनि, असां सभु मां पाण प्रोग्राम कया पिया ऐं असां ॿुधायो पिया त कीअं कीअं हुते मुखालफ़त थिए पई। जी इहे सभु शयूं मौजूदु आहिनि, ठीकु थी वियो, पर ज़ाहिर आहे शुरूआति पहिरें ॾींहं खां जलसा त न पिया करे सघे। नई हुकूमत हुई, मार्च में नई हुकूमत आई त छा अप्रैल में जलसा शुरू कनि, न छा ईअं न आहे हूंदो, आहिस्ते आहिस्ते प्रोसेस। पर मसइलो इहो थियो त वफ़ाक़ ॿुधण लाइ तयारु कोन हो, जवाबु ॾियण लाइ तयारु कोन हो, सीसी जा इजलास घुराइण लाइ तयारु कोन हो। तंहिंजे करे इहा सॼी जेका उन खां पोइ ज़ाहिर स्टेटमेंट्स असांजे अॻवाननि जूं आयूं, ऐवान सदर जी हिकिड़ी मीटिंग जो ज़िक्र थियो ऐं हुते ई प्रॉब्लम शुरू थी विया। तंहिंजे करे ख़ैर हाणे हिते अॻिते हलूं था। ख़बर इहा आहे त केपी गवर्नमेंट जेको आहे उन चयो आहे त तव्हां जेको आहे CRBC कैनाल जेको आहे चश्मा राइट बैंक, उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध करारदाद छो पास कई आहे? अच्छा, उहो कैनाल त असांजो कैनाल आहे, उहो त असांजे लाइ ठहे पियो, तव्हां उनजी मुखालफ़त कीअं था करे सघो? तंहिंजे करे उहे चवनि था त असां CCI में हाणे मामले खणी वेंदासीं त सिंध हुकूमत जो करारदाद जो फ़ैसिलो कीअं कयो आहे। 6 कैनाल मां हिकिड़ो कैनाल CRBC, तंहिंजे करे मूं बाक़ाइदा हिन ते हिकिड़ो प्रोग्राम कयो। असांखे सोची सम्झी 6 कैनाल जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु खपे हा। कच्छी कैनाल प्योरली बलूचिस्तान जे लाइ आहे, CRBC प्योरली KP लाइ आहे, उन ते असांखे एतिराज़ न करणु घुरिजे। मां अॼु बि चवां थो उनजो सबबु इहो आहे त असांखे ॿिन्ही जा वोट बि खपनि था, CCI में बि ऐं इरसा में बि।
असां हाणे सभिनी जो साहिब हिन खे बाबा जेके ॿ कैनाल 3 कैनाल ऐं चौथों जलालपुर कैनाल जेको इन 6 में न आहे पर जलालपुर कैनाल खे डीकमीशन कनि ऐं बाक़ी 3 कैनाल जेको आहे इन्हनि खे बंदि कनि। सिंध पाण चए थो त असांजो कैनाल बि न ठाहियो, रेणी कैनाल जेको थर कैनाल आहे उहो न ठाहियो, तंहिंजे करे असांखे स्पेसिफिक थियणु घुरिजे ऐं हाणे बि स्पेसिफिक वधीक थियणो पवंदो। इहो हिकिड़ो जहिड़ो वधंदो पर ॾिसूं था उन ते हाणे छा थो थिए। 6 कैनाल्स वारी ॻाल्हि थी त काफ़िन क्रिटिक्स जेको आहे इन हवाले सां क्रिटिसाइज़ बि कयो त ही 6 कैनाल्स जो छो ज़िक्र कयो आहे। बहरहाल इमदाद साहब जी तरफ़ तो इमदाद साहब सभु ख़बर तव्हांजो एनालिसिस इन राब्ते ते ॼाणणु चाहींदासीं त वज़ीर आज़म जो सलाहकार राणा सनाउल्लाह साहब राब्तो करे थो ट्रेन ई बि ऐं उन खां अलावा न सिर्फ़ु एतिरो पर कौम परस्त जेके अहम कौम परस्त अॻवान आहिनि उन्हनि सां बि राब्तो कयो अथई। इन राब्ते जी केतिरी अहमियत आहे? लैला कल शाम ताईं राणा सनाउल्लाह साहब जो लबो लहजो जेको हुयो उहो हुयो नाम निहाद कौम परस्त ऐं इहो त बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको सख़्त बयान आहे न उहे असां इन जे करे उन ते रद्दअमल न ॾींदासीं छाकाणि त कौम परस्तनि जे जोशीले अंदाज़ में कयो रद्दअमल ॾियण जी ज़रूरत बि कोन आहे। जी हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका बिलावल भुट्टो तकरीर कई हुई 18 अप्रैल वारे जलसे में हैदराबाद में बिलावल साहब चयो त बाबा ही इस्लामाबाद वारा अंधा ऐं गूंगा आहिनि, ॿुधनि कोन था। सो हाणे उन्हनि खे ॿुधाइण लाइ धरणो हणणो पियो लॻे थो मूंखे, जंहिं लाइ मुराद अली शाह साहब चवनि था त बाबा धरणो जेको आहे रोड ख़ाली कयो। हाणे रोड ख़ाली हींअर वक़्तु आहे जॾहिं असां ॻाल्हायां थो पियो त जेको चेंबर ऑफ कॉमर्स कराची आहे या जेकी पेट्रोलियम डीलर एसोसिएशन आहिनि टैंकर एसोसिएशन आहे उहे चवनि पिया भाई बहरान पैदा थियण पियो वञनि वॾे पैमाने ते पेट्रोल जो बि ॿियूं जेके मसनूआत कराची पोर्ट खां वञनि थियूं। हाणे ही को जेको आहे इहे हल्कनि फुल्कनि मुज़ाहिरनि जे चकर में तो राणा सनाउल्लाह साहब राब्ता कोन कया आहिनि। ज़ाहिरा जेका ही वॾी लहर आहे, मां हिनखे लहर थो चवां, तहरीक शायदि नंढी शइ हूंदी आहे, हिकिड़ी वॾी लहर आहे सिंध में ऐं अहिड़ियूं लहरूं क़ौमुनि में सदियुनि खां पोइ उथंदियूं आहिनि। सो उन लहर जो इहो नतीजो आहे, उनजो जेको एक्सट्रीम क़दम जेको वकीलनि खयो या उनजी मोट में ज़ाहिरा समूरी सिंध जेका वकीलनि सां गॾु बीठी आहे सी उनजे करे उन्हनि राणा सनाउल्लाह साहब राब्तो 3 ॾींहुं आहे शर्जील इनाम मेमन साहब सां राब्तो। कल राति जियो टीवी जे शाज़िब ख़ानज़ादे जे प्रोग्राम में शर्जील इनाम मेमन साहब उन्हनि खे राणा सनाउल्लाह साहब खे चयो बाबा कैनाल वापसि ऐलान वापसि वठो, बसि बाक़ी छा करिणो आहे। इहा ॻाल्हि अॼु ज़ैन शाह साहब बि कई, इहा ॻाल्हि अॼु अयाज़ लतीफ़ अली साहब सिंपल न दो टोक वाज़े सिधी बाबा ॻाल्हि इहा आहे त तव्हां सां ॻाल्हियूं कयूं छा ते कयूं, तव्हां कैनाल वापसि वठो। हाणे हिनखे थोरो मां पॉलिटिकली जेकॾहिं लैला ॾिसूं त पंजाबी जी हिकिड़ी कहावत आहे त हथां जी दितियां धंधा न खोलणियां पवंदियूं, यानी हथनि सां जेके तव्हां गॾो ॾींदा आहियो न पोइ कॾहिं कॾहिं एॾियूं सख़्तु थी वेंदियूं आहिनि जो तव्हांखे पंहिंजे ॾंदनि सां खोलणी पवंदियूं, पोइ घर अची वेंदियूं। सो हाणे ही मामिलो जेकॾहिं सिंध हुकूमत हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी पीपुल्स पार्टी खे जेकॾहिं इग्नोर न कनि हा, पंहिंजो रवैयो जेको मुस्लिम लीग नून जो रहियो आहे उन रवैये ते पंहिंजी होॾ ते न बीहनि हा त अॼु हिकु खे मिनत न करणी पए। जेके कल ताईं नाम निहाद हुया अॼु उन्हनि खे फोन था कनि पिया। उन हिकिड़ो ॿियो पॉलिटिकल पासो बि अथव, उहो जेका मोहसिन साहब क्रेडिट वारी ॻाल्हि कनि था न, हाणे क्रेडिट ज़ाहिरा जेकॾहिं पीपुल्स पार्टी अकेले तौर जमात तौर उहो कैनालनि जो मनसूबो वापसि वठाए ऐलान कराए थी, ज़ाहिरा हुनजे पोयां सॼी सिंध जी सपोर्ट हूंदी या सिंध जो दबाव आहे, प्रेशर आहे जेको पीपुल्स पार्टी जे मथां बि आहे, त उहो क्रेडिट सॼो पीपुल्स पार्टी खे छो वञे। उन में जेके कॉम्परस जमातूं आहिनि, धुरियूं आहिनि, जिन्हनि जो हिकिड़ी वॾी तहरीक आहे, हिकिड़ी वॾी जिदोजहद आहे, उन में उन्हनि जो राइट बि आहे। पर मुस्लिम लीग नून जेका कल ताईं कॉम्परस जमातुनि खे नाम निहाद चए पई, उन्हनि खे एंगेज करे पीपुल्स पार्टी जेको होली सोली क्रेडिट खणे वधीक स्ट्रॉन्ग थी वञे, उन लाइ ही हिकिड़ो आहे राब्ता कनि पिया। ऐं उन में ज़ाहिरा ही कोशिशि इहा कंदा त को APC टाइप को इन कैमरा का ब्रीफिंग थिए जिथे ज़ाहिरा एक्सपर्ट जेके पंजाब जा ऐं सिधा गॾु आम्हूं साम्हूं वेंदा, ब्रीफिंग थींदी, पोइ हिन मनसूबे ते जेको फ़ैसिलो थियणो हूंदो। पर हिन में अञा ताईं जेका शइ आहे उहा ज़ाहिरा थियणु घुरिजे। असांजे जेके बेशक असांजे कॉम्परस जमातूं आहिनि उहे सीटूं कोन थियूं खणनि, पर इन्हनि मसइलनि ते सदाईं उन्हनि जो न उहो ॾिसो छिड़ विछड़ जेका मोहसिन साहब ॻाल्हि कनि था न, हुनजो जेको तव्हां वरी ज़रे ज़रे चेड़ा हुननि खे जेके छिड़ विछड़ ते चिड़नि था, उहो छिड़ विछड़ जो मतिलबु को हिकु प्लेटफॉर्म कोन्हे, पर ताक़त हुन में आहे। हाणे जेका ॾिसो न, हाणे ही जेको राब्ता थियनि था, हाणे ज़ाहिर कंहिं प्लेटफॉर्म ते बि ॻाल्हि थींदी न, हाणे ही समूरियूं पॉलिटिकल पार्टीज़ अलॻि सां वेंदियूं हुकूमत सां
ऐं पोइ समूरियूं पंहिंजी पंहिंजी जेका उन्हनि जा प्लेटफॉर्म्स हूंदा, पंहिंजी पार्टियुनि जी, कंहिंजी CEC हूंदी, कंहिंजी मरकज़ी मजलिस शूरा हूंदी, कंहिंजी को बि नालो उनजो हूंदो, मरकज़ी जेके फोरम आहिनि, को जनरल काउंसिल हूंदी, उन्हनि फोरम्स ते अलॻि सां वञी वेंदा, उतां मंज़ूरी वठी वरी पोइ जवाबु ॾींदा। सो हिकिड़ो जेकॾहिं इतिहाद हुजे हा, हिकिड़ो जेकॾहिं प्लेटफॉर्म हुजे हा, ऐं उन में समूरा लीडर पंहिंजी पंहिंजी पॉलिटिकल पार्टीज़ खां अख़्तियार वठी अचनि हा, त बाबा हाणे ही मामिलो हेतिरे ताईं पहुतो आहे, हाणे असां हिन मामले खे हिन तरीक़े सां हल कंदासीं। हाणे हिन वक़्तु जेकॾहिं का बि पॉलिटिकल पार्टी जेका आहे, जेके हिकु प्लेटफॉर्म ते इतिहाद में कमिटेड आहे, सो उन सां जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं, सुभाणे उनजी पंहिंजी पॉलिटिकल पार्टी उनखे सपोर्ट न कंदी, छा थी? सो इहो छिड़विछड़ जो मतिलबु इहो आहे त बाबा सियासी तहरीकूं जेके ॿाहिरि हूंदियूं आहिनि, उन में पोइ हिकिड़ो प्लेटफॉर्म हूंदो आहे फ़ैसिला साज़ी लाइ, राब्ता कमेटी चओ, इतिहाद हुजे, का बि हुजे जिते सभु माण्हू मूवमेंट उहा बि त उहो बि हिकिड़ो प्लेटफॉर्म लैला उनजी मुंहिंजो नाहे ख़्याल को ऑर्गेनाइज़ तरीक़े सां उनजी तंज़ीम आहे, ऑर्गेनाइज़ स्ट्रक्चर। इमदाद मान में रुगो हिकिड़ी शइ ऐड कयां, इहो सेव दी रिवर्स मूवमेंट जेका आहे उन सॼी जी जेको जान आहे, जेको रूह रवां आहे, उहो ज़ैन शाह साहिबु आहे। बाक़ी त सभु साईं सां चोटिया पिया आहिनि। तव्हां ॿुधायो ज़ैन शाह साहिब जी जेका मूवमेंट आहे ऐं उनजी जेका सीरियसनेस आहे उहा उन जी आहे, ॿियो त हिन सॼे ग्रुप में कंहिंजी आहे न, त पोइ उन्हनि में उन मूवमेंट में उन्हनि सां गॾु बीठा आहिनि न, तो उहो बीहण मां अर्ज़ु कयां पियो त GDA खे गेलनि पिया, उहो गेलनि पिया पाण सां, तव्हां बचो। ठीकु। अच्छा, हाणे नेक्स्ट स्टेप तव्हां ॿिन्ही एनालिस्ट खे आउं शुरूआत जेका मोहसिन साहब खां हिन सवाल जे करे वठां थी त छा नज़र अचे पियो त हाणे वफ़ाक़ी हुकूमत तव्हांखे बाक़ाइदा तौर ते लॻे पियो त गोॾा खोड़ण उन्हनि शुरू कया आहिनि, करे चुकी आहे, हाणे बसि ऐलान करण जी दूरी आहे त उहो ऐलान कंदा त असां हिन मनसूबे तां हथु खणूं था, या उनखां अवल हिकु शइ इहा थी सघे थी त पीपल्स पार्टी ऐं कॉन्फ्रेंस जमातूं बि का हिकिड़ी ऑफिशियल मीटिंग कनि, मुलाक़ात कनि ऐं का हिकमत अमली जोड़नि, या पीपल्स पार्टी अलॻि सां हिन मामले खे मुंहुं ॾींदी आहे, ही तहरीकूं या जेकी लहर जंहिंखे दाद साहब चवनि था उहा हलंदी नज़र तव्हांखे ईंदड़ ॾींहंनि में बि अचे पई। मोहसिन साहब, व्हाट इज़ योर टेक? जी ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा त सभिनी पार्टियुनि अयाज़ लतीफ़, ज़ैन शाह ऐं राशिद महमूद सुमर उन्हनि राना सनावाला खे जवाबु इहो ॾिनो आहे त ठीकु आहे, तव्हां महिरबानी PM सां मिलणु चाहियो थो, पर असां पंहिंजी पार्टी ऐं पंहिंजे राणा सना साहब राशिद महमूद सुमर सां बि राब्तो कयो आहे। जी इन टिनि माण्हुनि सां राब्तो थियो आहे, जेके बि शयूं आयूं आहिनि उन्हनि जवाबु सभिनी ॾिनो आहे त असां पंहिंजी पार्टी, पंहिंजो इतिहाद या पंहिंजे वकील दोस्त जेके आहिनि या ॿिया जेके स्टेक होल्डर आहिनि हुन सां ॻाल्हाए करे पोइ तव्हांखे जवाबु ॾींदासीं। हींअर इहो न आहे चए थो सुभाणे असां अचूं था, पहिरीं ॻाल्हि सम्झण जी आहे। हाणे पॉसिबिलिटी इहा बि आहे ऐं हाई पॉसिबिलिटी इहा बि आहे त अॼु इहो ऐलान कनि त बाबा पहिरीं ऐलान कयो, कैनाल कोन ठाहींदासीं, पोइ तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। हींअर ॻाल्हायूं कोन था तव्हां सां, माना छा हुते मार वेहंदा हुननि जा हिननि जा, इहा त अनएंडिंग डिबेट आहे न। इहे सभु शयूं थी चुकियूं आहिनि, इहे डिबेटूं हिननि खे पहिरीं करणु खपंदियूं हुयूं। जॾहिं ठाहिनि पिया तरीक़ेकार इहो हो, जेके बि हिन जा पंहिंजो हलाइण वारा आहिनि, सोचण वारा आहिनि, हिन खे करण वारा आहिनि, पंजाब हुकूमत, फेडरल गवर्नमेंट या ॿियो को, हू अची पंहिंजे स्टेक होल्डर सां, सिंध गवर्नमेंट सां सभिनी खां पहिरीं पीपल्स पार्टी सां, हुननि जा पंहिंजा इतादी आहिनि, पंहिंजी हिकिड़ी पॉलिटिकल वॾी पार्टी आहे, ॿियूं वॾियूं पार्टियूं ऐं सिंध जूं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि ऐं स्टेक होल्डर्स माहिर सभु, उन्हनि खे सभिनी खे विहारनि हा, ॻाल्हाइनि हा त भई हीअ असां करणु चाहियूं था, तव्हां पंहिंजी राय ॾियो हिनखे कीअं करियूं। तव्हां असांखे ॿुधायो त हीउ मुल्क जो मसइलो, ठीकु आहे, तव्हां वेहो त सही, तव्हां डंडे जे ज़ोर ते हलिया आहियो, कैनाल जा मनसूबा ठाहिण में ठाहींदासीं, उते चंद माण्हुनि खे तव्हां 1000 एकड़ ज़मीन ॾेई, 6 लख एकड़ 8 लख एकड़ ज़मीन हुननि खे ॾेई, तव्हां हाणे चओ था बाबा पाणी जो बंदोबस्तु असांजो कमु आहे, तव्हां बसि कमु शुरू कयो। हुननि उते मशीनरी लाथी आहे, हुननि उते पंहिंजा कैंप ऑफिसिस क़ाइमु करे छॾियूं आहिनि। ईअं छा सिंध जो माण्हू छा नज़र को आहे, छा आहे, ख़बर पइजी वई न। हाणे तव्हां ख़बर पइजी वई सिंध जो माण्हू केॾो पॉलिटिकली डेमोक्रेटिकली मुनज़िम माण्हू आहे, कहिड़े बि तरीक़े सां उन्हनि इहा पंहिंजी जेका कुवत आहे हुननि ॾाढी कोशिशि कई त रुगो पीपल्स पार्टी खे एतमाद वठी असां शुरू कयूं। पीपल्स पार्टी शुरू खां वठी इहो चयो त असां इहो कोन था करे सघूं, उहो मुखालफ़त जी कंदा रहिया, पर ज़ारा उन्हनि खे उन तरीक़े सां एक्सप्रेस न करे सघिया जहिड़े तरीक़े सां कॉम्पर्सन उनखे एक्सप्लॉइट कयो। उन खां पोइ जेको अर्ज़ु कयो हिकिड़ी मीटिंग जी ॻाल्हि, मीटिंग मिनट्स जी ॻाल्हि वग़ैरह वग़ैरह, उहो त हाणे रद्द कनि था। पर हाणे हीउ फ़ैसिलो छा कनि था इहो डिपेंड करे थो, छा इहो फ़ैसिलो कंदा। पहिरीं कैनाल वापसि वठो, तव्हां सां ॻाल्हायूं फ़िलहाल इंगेज करो, पर मसइलो त इंगेजमेंट जो वक़्तु न आहे। हींअर धरणा लॻा पिया आहिनि, धरणा अॼु खां वठी वरी तेज़ थींदा, सुभाणे अञा ॿियनि जाइनि ते धरणा तेज़ थी वेंदा। हिननि टाइम न आहे, हाणे हुननि खे तकड़ अची लॻी आहे त जल्दी करियूं, हिननि सां ॻाल्हाए ॿोलाए
बाबा तव्हां ऐलान करे पोइ तव्हां घुरायो न ठीकु आहे हाणे तव्हां सां पहिरियों तव्हां ॻाल्हायूं था। मुसलसिल चवंदा रहिया आहियो त हू पाणी जे मामले ते सियासत थी रही आहे कांग्रेस जमातूं प्रेशर पुट कनि पीपल्स पार्टी ते, तॾहिं हू वफ़ाक़ ते जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत ते प्रेशर पुट करे पई। त पहिरियों इहो रवैयो जीअं इमदाद साहब थोरी देरि अॻु में घणायो, पर हाणे जेको आहे डिफरेंट सूरत हाल पैदा थी चुकी। इमदाद साहब छा थो लॻे त हीअ राब्ता ख़ाली राब्ता आहिनि, जीअं मौसम साहब जो त ख़ाली इंगेज शायदि कयो वञे पियो त थधा थियनि, काम डाउन वारी पोज़ीशन में अची वञनि, या वाकई में ही इन मनसूबे तां पोइ हटिजी सघनि था? छो त जॾहिं असां चोलिस्तान कैनाल जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, जेकी सिचुएशन आहे कालो की ख़बर मुताबिक़, त हुते जॾहिं टीम वई आहे त कैंप ऑफिसर्स बि हुते जुड़ी चुकियूं आहिनि। सो इन ते तव्हांजो छा टेक आहे? ॾिसो लैला, हिन वक़्तु ख़बर आई आहे त पंहिंजो शर्जील मेमन साहब ऐं राणा सनाउल्लाह साहब कराची बार जे सदर सां बि राब्तो कयो आहे। ओके, सो मामलो जेको आहे उहो घणो हथनि खां निकिरी वियो आहे, सिंध हुकूमत जे बि ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे बि। कल राणा सनाउल्लाह साहब जेको प्रोग्राम में ॻाल्हि कई त सदर साहब मंज़ूरी न ॾिनी हुई और मुशावरत हुई। पहिरीं अज़मा ज़ाहिद बुखारी साहब छा पियो चयो त सदर पाण मंज़ूरी ॾिनी आहे, बिलावल पंहिंजे। हाणे जेका सूरत हाल आहे लैला, उहा ज़ाहिर आहे असल में जेको प्रेशर आहे वफ़ाक़ी हुकूमत जे मथां उहो तमामु घणो वधी वियो आहे। ऐं जेकॾहिं सिर्फ़ु इहो हुजे हा त कॉन्फ्रेंस धुरियूं जेके आहिनि या जेके असांजा आम सिंध जा जेके सिंध परस्त जेके अवाम आहिनि, ज़ाहिर आहे उन में सिंधवासी जेके समूरा आहिनि, उहे सिर्फ़ु रोडनि ते हुजनि हा त शायदि वफ़ाक़ी हुकूमत ही धरणो जेको आहे महीनो बि बर्दाश्त करे वञे हा। पर गॾोगॾु पीपुल्स पार्टी जेका हुकूमत जी इत्तेहादी आहे, उन्हनि जी सिधी धमकी आहे त बाबा असां हुकूमत छॾींदासीं। अॼु मुराद अली शाह साहब चयो वञो असांजे हथनि मां ॻाल्हि निकिरी वेंदी त पोइ असां बि को वॾो कदम खणंदासीं। वॾो कदम छा हूंदो? जी जी, इन ते असां ख़ैर डिटेल में अचूं था। हुननि वॾे वज़ीर अॼु छा चयो आहे? असल में जो ही जेको आहे समूरो को हिकिड़ी ॻाल्हि जेका थींदी आहे उहा उन्हनि को शराफ़त जी ज़बान न पे सम्झी सादन लफ़्ज़नि में। ऐं ख़ैर उन सां पीपल्स पार्टी बि थोरो घणो सब्र कयो उन मामले खे, उन्हनि खे बार बार हू चांसिस ॾींदी रही त लाइन ते अची वञनि या असांखे यकीन ॾियानी करण जी कोशिशि कनि, पर कुझु थियो कोन। जी, जॾहिं का पॉलिटिकल पार्टी हुकूमत में हूंदी आहे न त उन जूं लिमिटेशंस कुझु ॿियूं हूंदियूं आहिनि। उहो अली अमीन गंडापुर वांगुरु चढ़ायूं करणु ॾिसो न, अली अमीन गंडापुर ते इमरान ख़ान ते पीटीआई ते छो का बि पाकिस्तान जो सेंसिबल माण्हू उन्हनि जी मुखालफ़त हिमायत नथा कनि, छाकाणि त हुननि सरकारी वसीला इस्तेमालु करे चढ़ायूं पियूं। सो सरकारी हुकूमत जेका आहे उहा पंहिंजे हर फोरम जेको उन्हनि इस्तेमालु कयो आहे। पर हाणे ज़ाहिर आहे त हू थोरो अच्छा जिते असां जंहिं शइ खे प्रेशर चऊं था त भई प्रेशर जे नतीजे में राणा सना साहब जेको आहे राब्तो कयो आहे, पर छा ईअं त न आहे हिन जो ॿियो पासो त मे बी हू ओवर कॉन्फिडेंस में अची विया हुजनि या पाण खे कॉन्फिडेंट महसूस कंदी हुजे वफ़ाक़ी हुकूमत? ठीकु आहे, हिकु तरफ़ असां पीटीआई बि ड्रथी पई आहे, ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी थोरो घणो करे थी त असां उन्हनि खे थधो करे सघूं था, त को मसइलो कोन आहे। असांजी इकोनॉमी जा इंडिकेटर्स हूअं ई सही आहिनि त का ॻाल्हि कोन्हे का, असां पंहिंजो कमु बि करे वेंदासीं, उन्हनि खे थधो बि करे वेंदासीं। इहा शइ नज़र अचे पई तव्हांखे? बिल्कुलु, हुननि इहो पिया सम्झो त छाकाणि त पीटीआई जहिड़ी पॉपुलर जमात जेका आहे, जेकॾहिं उन्हनि खे इंतिज़ामी तौरु पुलिस ऐं केसनि जे ज़रिए असां मुंहुं ॾेई सघूं था पिया त ही बि असां करे वेंदासीं, ओवर कॉन्फिडेंट हुया। उन्हनि खे हिन मामले जी हसासियत जी ख़बर कोन्हे। उन्हनि खे सिंध जे माण्हुनि जी सिंधूअ सां जेका अक़ीदत आहे ऐं जेको हिकिड़ो जियापो पंहिंजी जॻह ते गॾोगॾु हिकिड़ी अक़ीदत बि आहे, हुननि खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो कोन हुयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुननि खे इहो अंदाज़ो न हो त बाबा पुरमन जिदोजहद जेका आहे उहा बेशक थोरी डिघी ज़रूर हूंदी आहे, पर उहा गोॾा खोइण ते मजबूर कंदी आहे रियासतुनि खे, हुकूमतुनि खे। सो ही जेको ओवर कॉन्फिडेंट हुया ऐं हुननि जो ख़्यालु हो शायदि पीपल्स पार्टी सदर जो उहिदो वठी वेही रही आहे, गवर्नर जा 2 उहिदा वठी वेही रही आहे, चेयरमैन सेनेट जो उहिदो वठी वेही रही आहे, त पीपल्स पार्टी जेका उहा हिन मामले में ख़ामोश रहंदी, असां सां इत्तेहाद खां अलॻि न थींदी ऐं इहे ॻाल्हियूं बंदि कमरनि में कंदा रहिया आहिनि। पीपल्स पार्टी हाणे सॼे सिस्टम जो हिसो आहे, पीपल्स पार्टी कीअं ॿाहिरि? मुंहिंजो बि सदा इहो ख़्यालु रहियो आहे त पीपल्स पार्टी 2029 ताईं हिन सिस्टम खे हलाइणु चाहे थी पई, पर छा पीपल्स पार्टी पंहिंजी सियासी मौत जी शर्त ते हलाईंदी? इन में जवाबु न आहे। सदाई मूं पंहिंजे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई आहे त पीपल्स पार्टी वटि हथियार आहे ऐं पीपल्स पार्टी जॾहिं ॾिसंदी त उनखे मुस्लिम लीग नून जेका आहे उनजी सियासत खे बि ॿोड़े थी, त पोइ मुस्लिम लीग नून जी हुकूमत पीपल्स पार्टी खे एॾी वॾी प्यारी कोन हूंदी, पोइ ऐवान सदर एॾो प्यारो कोन हूंदो, चेयरमैन सेनेट जो एॾो प्यारो कोन हूंदो, पोइ पीपल्स पार्टी जेका आहे उहा हिकु कहाणी करे वेंदी। सो हिननि खे अंदाज़ो कोन हुयो, ही ओवर कॉन्फिडेंट बि हुआ। हिननि सम्झो पियो त पीटीआई जेका आहे उहा हज़म थी वई आहे त ही मामिलो बि हज़म थी वेंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे। ऐं ॿियो ज़ाहिर आहे जिन जो प्रोजेक्ट आहे उन्हनि ॾांहुं बि हिननि जो शइ आहे जेका तव्हां ॻणाई। सो हिते असीं इन ई नोट ते ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां वापसि अची करे वॾे वज़ीर अॼु मीडिया टॉक कई ऐं छा छा चयो आहे कैनास बाबति, उन ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं राइट आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन। हाणे असीं डिस्कशन कंदासीं त हिकु तरफ़ त वफ़ाक़ी हुकूमत गोॾा खोड़ींदे नज़र अचे पई। काल जेकी उन्हनि जी तल्ख़ वरी सख़्त ज़बान हुई, हाणे हू थोड़ी घणी थधी नज़र अचे पई, जहिड़ी रीति उन्हनि राब्ता करणु शुरू कया आहिनि। कल्ह ई असां प्रोग्राम में इहा शइ वाज़ह तौर ते डिस्कस कई हुई। वन ऑफ अवर एनालिस्ट मोहसिन बबर साहब, त भई उन्हनि खे सभिनी सां राब्तो करणो पवंदो ऐं जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि बि थियूं त सिर्फ़ु पीपल्स पार्टी सां ॻाल्हि थियणु इहा ॻाल्हि ठहे कोन पई। सो बहरहाल अॻिते वधूं था। वॾे वज़ीर CM मुराद अली शाह साहब उन्हनि छा छा चयो आहे मीडिया टॉक कंदे? अच्छा, हिकु तरफ़ त हीअ जेके प्रोटेस्ट हलनि था, हिन में ज़ाहिर आहे जेके मरीज़नि जूं गाॾियूं आहिनि, कंहिंखे का तकलीफ़ वग़ैरह अचे थी, त उन कॉन्टेक्स्ट में अॼु वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब मीडिया टॉक कई आहे ऐं हू चवनि था त भई तव्हां एहतिजाज भली कयो, असां बि उन शइ खे सपोर्ट कयूं था, पर कंहिंखे तकलीफ़ न अचे ऐं न ई उणतुड़ पखेड़ण जी कॉम्परस जमातनि या ऑपोज़िशन पारां कोशिशि कई वञे। त इन ते क्विकली असां एनालिसिस जेको आहे ॼाणे वठूं था इमदाद साहब जो, त सॉरी मोहसिन साहब जो। इमदाद साहब ब्रेक खां अॻु में पहिरियों ऑब्वियसली ॻाल्हाइनि पिया। सो मोहसिन साहब, छा टेक आहे तव्हांजो? न त हीअ वॾे वज़ीर साहब दुरुस्त ॻाल्हि कई आहे त भई उणतुड़ जेको आहे न पखेड़णु घुरिजे, न कॉम्परस जमातुनि पारां, न ई जेको आहे ऑपोज़िशन पार्टीज़ पारां। त छा अहिड़ो कुझु नज़र अचे पियो जेको प्रोटेस्ट हले पियो, रोड्स ब्लॉक जे नतीजे में तकलीफ़? जो काल्ह खां वठी सीनियर सूबाई वज़ीर शरील नाम मेमन साहब इहा ॻाल्हि बार बार करे रहिया आहिनि। सो छा चवंदा तव्हां हिन बाबति? पहिरीं ॻाल्हि त इमदाद जी ॻाल्हि करे वियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। गंढ वारी शराफ़त जी ॿोली केरु थो सम्झे हिन मुल्क में? ठीकु आहे, ऐं शराफ़त जी ॿोली सम्झनि हा त 8 महीननि खां एहतिजाज हले पियो न। 8 महीननि खां अगस्त सेप्टेंबर खां वठी एहतिजाज कॉम्परस्तनि ॿियनि धुरियुनि शुरू कया आहिनि। वकील साहिबान त हाणे इंटरव्यू ॾिनी आहे न, ठीकु थी वियो, उहो त हाणे थियो आहे, पर ही एहतिजाज हलनि पिया, ही कॉम्परस्तनि खे जेके एहतिजाज कनि पिया हुननि खे चवनि पिया नामनियाद। हाणे जॾहिं वकीलनि एहतिजाज कयो आहे ऐं हुननि धरणो ॾिनो आहे, जॾहिं पंजाब जा रस्ता बंदि कया आहिनि, तॾहिं हिननि खे सम्झ में अची वई आहे ॻाल्हि त न साईं, हाणे त महिरबानी करे ॻाल्हायो असां सां। अॼु राणा सनाउल्ला ऐं बशीर मेमण जेके मुस्लिम नून जा सिंध जा सदर आहिनि, उन्हनि राब्तो कयो आहे आमिर नवाज़ वड़ाइज सां ऐं हुननि खे न रुॻो चयो आहे ॻाल्हियूं कयूं था, पर उनखे चयो आहे त तव्हां धरणो ख़तमु करियो। हुनखे अपील कई आहे त तव्हां धरणो ख़तमु करियो, त जीअं असां ॻाल्हि ॿोल सिलसिलो शुरू करे छॾियो। त पहिरीं फुर्सत में हुननि इनकार करे छॾियो आहे, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। त इन द फर्स्ट प्लेस हुननि चयो आहे न, असां कोन कंदासीं धरणो ख़तमु, फ़िलहाल असां वेठा आहियूं, जेकॾहिं को धरणो ख़तमु बि थियो असांजो पंहिंजो अल्टीमेटम आहे, असां हुन ते बीठा आहियूं, ख़मीस ते तव्हां सां 3 बजे खां पोइ ॻाल्हाईंदासीं। हाणे वकीलनि जो त इहो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। हाणे इहो जेको क्रिटिकैलिटी आहे इन टाइमिंग जी, ऐं 25 तारीख़ ते पीपल्स पार्टी जो जलसो आहे, इन में फ़ैसिलो करिणो आहे नून लीग खे जल्द में। हाणे ॿी ॻाल्हि ते अचूं था, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, इहा असां पाण ॻाल्हि चवंदा रहिया आहियूं त बाबा आम माण्हू खे, औरतुनि खे ख़ासि तौर ते, ॿारनि खे, मुसाफ़िरनि खे तकलीफ़ न ॾियो। ऐं किथे बि को मुज़ाहिरो थींदो आहे, बाबा पासीरा करे कयो, सभु कंदा आहिनि, असां पाण चवंदा आहियूं ग़लति आहे, पर प्रॉब्लम छा थी वियो आहे, हीअ को एॾा मौज़ब हुकुमरान त आहिनि कोन, हीअ को असांजा रियासती अमलदार जेके आहिनि एॾा मौज़ब त आहिनि कोन त हीअ जमहूरी जेके रवैया आहिनि हुननि खे ई एक्सेप्ट कंदा हुजनि। जेकर त हीअ जेकॾहिं जमहूरी रवैया एक्सेप्ट कंदा हुजनि, त यार हिकिड़ो मुज़ाहिरो थियो आहे, हाणे हिननि सां ॻाल्हायूं, हिननि जो छा मसइलो आहे, हिन जो मसइलो हल कयूं, हिनखे एंगेज कयूं। छा ईअं थींदो आहे? हिते त सभिनी खां पहिरीं वाटर कैनन वारी बस अची वेंदी आहे, उहो ट्रक अची वेंदो आहे वाटर कैनन वारो, प्रेशर करे हिननि घटायो। इहे रवैया आहिनि। तव्हां माण्हुनि सां ॻाल्हायो, जेको मुज़ाहिरो करे पियो, जेको एहतिजाज करे पियो, तव्हां हुनजी ॻाल्हि ॿुधो, त 8-8 महीना माण्हुनि जी ॻाल्हि कोन ॿुधंदो ऐं पोइ वरी उहे वञी रोड ब्लॉक कंदा, उहे चवंदा न असीं माण्हुनि खे तकलीफ़ था पहुचायो। हीअ इन तरीक़े सां रियासतूं ऐं हुकूमतूं जेकॾहिं मौज़ब थी वञनि, त मौज़ब रियासतनि में त हिकिड़ो माण्हू बि एहतिजाज करे थो, उन सां वञी ॻाल्हाइबो आहे त बाबा छा मसइलो आहे तुंहिंजो, तूं ॿुधा, असां तुंहिंजो मसइलो हल कयूं। हिते केरु ॿुधण वारो आहे कोन, उर्दू मीडिया कंहिंजी ॻाल्हि खणण लाइ तयारु कोन्हे, बाइस्ड मीडिया आहे, सिंधी मीडिया मथो हणी हिते 8 महीननि खां। उर्दू मीडिया बि तॾहिं टेकअप कयो जॾहिं उन्हनि खे कुझु ऑफ लॻो, पीपल्स पार्टी ऐं नून लीग रस्ता बंदि थिया त पोइ उन्हनि खे ख़बर पई न, रस्ता त हुननि जे लाइ ख़बर इहा कोन्हे त धरणो लॻो आहे, हुननि जे लाइ ख़बर हुयो त रस्ता बंदि थिया आहिनि, पोइ ख़बर पई रस्ता छो बंदि थिया आहिनि। अच्छा, कॉम्परस एहतिजाज कनि पिया, अच्छा कॉम्परस एहतिजाज छो पिया कनि, साईं हुननि कैनाल मंज़ूर न, अच्छा कैनाल मंज़ूर न आहे, पोइ हुन ते ॻाल्हि ॿोल शुरू थी। हाणे सभु जा सभु नेशनल मीडियानि खे कैनाल लॻी पई आहे, किथे हुआ पहिरीं 8 महीना पहिरीं। त हीअ जेको ओवरऑल हिननि जो रवैयो आहे, हिननि सभिनी जो मिलाइस लाइ, उहो माण्हुनि खे मजबूर करे थो त इंतिहाई क़दम खणूं, उनखां सवाइ ॿुधनि कोन था, सम्झनि कोन था। सही, ठीकु। अच्छा इमदाद साहब, अॼोकी जेकी मीडिया टॉक कई आहे CM साहब, उन्हनि में हुननि इहो बि पंजाब हुकूमत जो नालो खणे बग़ैर ई चयो त भई चोलिस्तान कैनाल जो ख़ौम खां हुननि इफ़्तिताह करे छॾियो ऐं इफ़्तिताह करे जेको आहे हुननि सिंध जे माण्हुनि जे दिलि खे बदगुमान कयो। वरी ॿिए पासे इहो बि चवनि था त जेको इफ़्तिताह उहो असल में इफ़्तिताह हुयो ई कोन। ॾिसो लैला,
कल मां वापसि अचां थो जी। पियो राणा सनावला साहब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे शाहज़ेब ख़ान जे प्रोग्राम में शकील मेमन साहब जी। सां गॾु, उन में उन्हनि एतिराफ़ कयो आहे त बाबा ही प्रोजेक्ट न CCI खां मंज़ूर थियो आहे न एक्निक खां मंज़ूर थियो। सही आहे। हाणे सवाल इहो आहे त जेको प्रोजेक्ट CCI खां मंज़ूर न थियो, हा, एक्निक खां रुकियल मंज़ूर न थियो, उन कीअं वञी इफ़्तिताह करे सघे थी पई? बुनियादी सवाल इहो आहे त तव्हां केॾी गैर आइनी गैर कानूनी जेका हरकत कई आहे, जंहिंजो एतिराफ़ बि कयो था पिया। ठीकु, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको वज़ीर आला सिंध जो रद्द अमल आहे उहो हिकिड़ो त रोडनि जे हवाले सां ज़ाहिर आहे हुकूमत में आहे। हुननि खे ॿ ॾींहं टे अॻु वज़ीर आला साहब चयो कि बाबा असां हिननि खे ज़ोर ई न उथारींदासीं, एहतिजाज आहे, जाइज़ एहतिजाज आहे। पर ज़ाहिर आहे उन्हनि खे हिकिड़ो पंहिंजो हुननि जी जेका ज़िम्मेदारी आहे बतौर हुकूमत, उहा उन तहत त हू या शकील मेमन साहब बि ॻाल्हि कई आहे, CM साहब बि ॻाल्हि कई आहे, बाबा रोड रस्ता खोलियो ऐं साइड ते वेही एहतिजाज। हाणे इहो त हिकिड़ो मुहज़िब तरीक़ो एहतिजाज करणु, पर ॻाल्हि वरी बि इहा आहे त छा मुहज़िब अंदाज़ में जिन खे ॻाल्हि ॿुधणी हुई उन्हनि खे हिकिड़ी हिकिड़ी इत्तेहादी पार्टी जिन जो उन्हनि वटि वोट आहे, जिन जे वोट खां सवाइ हिकिड़ो ॾींहुं बि हुकूमत नथा हलाए सघनि, बजट पास नथा कराए सघनि, कानून पास नथा कराए सघनि, उन पॉलिटिकल पार्टी जो वज़ीर आला पोयां उन पॉलिटिकल पार्टी जो सरबराह बिलावल भुट्टो पोयां उन पॉलिटिकल पार्टी जो चूंडियल सदर आसिफ ज़रदारी क़ौमी असेंबली सेनेट जे जॉइंट सेशन में चए थो बाबा मनसूबो रद्द कयो, उहा ॻाल्हि न पिया ॿुधनि। त पोइ हिकिड़ी ॻाल्हि जेका मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि त इहा आहे त बाबा रोड रस्ता न बंदि हुजनि। पर हाणे मसइलो इहो आहे त जेके एहतिजाज कंदड़ आहिनि या जेके 8 महीननि खां 9 महीननि खां रोडनि ते आया, जेका हुकूमत गुज़िरियल साल खां ऐं उन खां सवाइ जेके बाक़ी मजमूई तौर ते जेके सिंध जा मसइला आहिनि, इंडस हाईवे जो मसइलो आहे, सखर हैदराबाद मोटरवे जो मसइलो आहे, कराची हैदराबाद मोटरवे जो मसइलो आहे, PSDB जे प्रोजेक्ट जो मसइलो आहे, उन में हर भेरे अची वाइदो करे ऐं वाइदो टोड़े था वञनि। त पोइ ॻाल्हि इहा आहे त भई मुहज़िब अंदाज़ में ॻाल्हि कजे त केतिरे ताईं कजे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे न, उन में इन जो मतिलबु इहो बदक़तन कोन्हे त को जेको आहे एहतिजाज खे अहिड़ी का शिदत ॾियारिजे जेका उहा नेगेटिव हली वञे। सो ही तरीक़ो जेको माण्हुनि अख़्तियार कयो आहे, इहो हिकिड़ो दुनिया ॾिठो आहे त बाबा हिकिड़ो 8 महीननि खां तहरीक हले थी पई, हिकिड़ी लहर आहे, पर उन में कंहिंजो बि को हिकिड़ो नुक़सान कोन थियो कान्हे। माण्हू पाण निकिरनि था, पैमाने ते कहिड़ा के वाक़िया रिपोर्ट्स बि न थिया आहिनि त ख़ुदा न ख़ास्ता कहिड़ी ॻाल्हि थी हुजे, पर पोइ बि कल्ह खां वठी करे इन हवाले सां इहा 4 अप्रैल ते हल्का फुल्का वाक़िया थिया, कोई मरीज़ हुया गाड़ी में, उन्हनि खे अॻिते जी हा मरीज़नि खे उन खां सवाइ जेको पीपुल्स पार्टी जा काफ़िला रोकण जी कोशिशि कई वई, थोड़ी हल्की फुल्की का थी, हिकिड़ो जहिड़ो पीपुल्स पार्टी जी कॉम्प्रेस जमात जे कारकुननि में थियो के जकाबाद खां अॻे हिन पासे। सो उनखे बि कंहिं बि एप्रिशिएट न कयो ऐं सभिनी इन ॻाल्हि ते ज़ोर रखियो बाबा इन मामले खे पुरअमन रखो, ही तहरीक का कंहिंजी ज़ात लाइ कोन्हे। ॾिसो न हाणे इमरान ख़ान जेल में पियो आहे, हू मुसलसल हुनजी कोशिशि आहे का तहरीक हले, तहरीक कोन थी हले, छाकाणि त हिकिड़ी ज़ात हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जो मसइलो आहे जेका सदाईं असां ॻाल्हि कंदो रहियो बाबा पार्टी सेंट्रल जेको हुनजो एजेंडा आहे उन ते केरु हिन सां गॾिजण लाइ तयारु कोन्हे। सिंध में जिथे इतिहाद ठाहिण सभिनी खां ॾुखियो हूंदो आहे, उते समूरा माण्हू जेके आहिनि हिकिड़ी इतिहाद जी शक्ल में था पिया हलनि। इहो हिकिड़ो जेका शइ आहे उनखे जेका हुकूमत जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे जेका अवां ॻाल्हि कई पिए त पहिरियों ॻाल्हाइण लाइ तयारु कोन, हाणे राब्ता था कनि पिया। सो उन्हनि खे हाणे सम्झ में अची वई आहे ॻाल्हि, ऐं सम्झ में बि ईअं आई आहे त उन्हनि खे त उहो मनसूबो अञा वापसि वठण लाइ हू मुंहिंजो ख़्याल आहे तयारु कोन्हनि। सभी मिनिस्टर्स खे सम्झ में आई या खाली राणा सनावला साहब खे सम्झ में आई है? न वज़ीर आज़म खे आई आहे, बुनियादी तौर ते नवाज शरीफ साहब खे आई आहे, उन्हनि खे आई आहे, पर हू जेको ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कनि था पिया न, उहो ॻाल्हियुनि मां ज़ाहिर आहे हू अञा बि कोशिशि कंदा त को विचो रस्तो कढिजे, पर मूंखे नथो लॻे त को विचो रस्तो जेको आहे उहो कंहिंजे लाइ बि क़ाबिल क़बूल हूंदो, या कंहिंजे लाइ बि कंहिंमें बि इहा पोज़ीशन का पॉलिटिकल पार्टी पोज़ीशन में हुजे सिंध जी बशमूल पीपुल्स पार्टी, त उहा को विचो रस्तो क़बूल करे। ज़ाहिर विचो रस्तो त क़बूल करण वारी सूरत हाल ई कोन्हे न हिन वक़्तु। हाणे ॾिसो नौजवान आहे न आमिर नवाज़ विड़ाइच, पंजाबी नस्ल जो नौजवान आहे, तासुर इहो आहे बाबा हू पंजाबी जे ख़िलाफ़ तहरीक, बाबा हू आयो आहे, हू हीरो थी वियो आहे, वेठो आहे, माण्हू मुंहं था चुमनि, तस्वीरूं था कढाइनि, सॼो ॾींहुं जेको आहे हुनजो जेको किरदारु आहे जी। सो उनजे करे हिननि खे इहो अंदाज़ो मुंहिंजो ख़्याल आहे त हाणे शायदि एतिरो थियो आहे त ॻाल्हि कजे, पर अञा ताईं हू कोशिशि इहा कंदा त कंहिं तरीक़े सां कैनाल्स जेके आहिनि न
उहे ठाहिजनि। ख्वाजा साद रफ़ीक साहब इंतहाई सेंसिबल माण्हू आहिनि उन, जी। पर अॼुकल्ह उहे ॾाढा जज़्बाती तकरीरूं था पिया कनि हिन मामले ते। ग्राउंड रियलिटीज़ खे घणो वेझे रहंदा आहिनि मुस्लिम लीग नून में सभिनी खां वधीक ख्वाजा साहब, पर सही हू अॼुकल्ह जंहिं जूं ॻाल्हियूं कनि था पिया, सो ग्राउंड रियलिटी ते वञणु घुरिजे, वञी उते ॾिसणु घुरिजे। ऐं मुंहिंजो त ख़्यालु आहे त जेका सिंध हुकूमत न करे मुस्लिम लीग नून जी सिंध जी लीडरशिप जेका आहे बशीर मेमण साहब आहिनि, साईं शामो शाह साहब आहिनि, उहे पंहिंजे लीडर्स खे चवनि तव्हां अची थोरो 2 ॾींहं सिंध में रही ॾेखारियो असांखे, इन ॻाल्हि सां गॾु हली ॾेखारियो टॉक में असांखे। ये ॻाल्हि भी ॾाढी इंपॉर्टेंट हुई। हिकु त उन्हनि ॿी जेकी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई त भई इफ़्तिताह असल त इफ़्तिताह हुयो ई कोन ऐं मामिलो रुकी बि वियो एक्निक में। ॿिए पासे त भई मामिलो जेकॾहिं हथनि मां निकिरी बि वियो, निकिरे थो त हर क़िस्म जे एहतिजाज जो सॾु ॾींदासीं। सो मोहसिन साहब, इहा बि ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि हुई न जेका सीएम साहब पंहिंजी मीडिया टॉक में कई। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी सिंध हुकूमत में आहे ऐं हू पंहिंजे तरीक़े सां उन्हनि तमामु रस्ता इख़्तियार कया ऐं आख़िर में पोइ जलसनि ते अची विया। हाणे जलसनि खां पोइ जेको नेक्स्ट फेज़ हूंदो उन्हनि जो बि एहतिजाज जो हूंदो। कल निसार खोड़े साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस चयो आहे त असां बि हिन सां गॾु वेही रहंदासीं वकीलनि सां जेकॾहिं ॻाल्हि हिनखे सम्झ नथी अचे, त इहो बिल्कुलु इहो इशारो उन तरफ़ आहे। मां हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम करणु चाहियां थो त पहिरीं ॻाल्हि त इमदाद साहब इन ते ज़रूरु पंहिंजी राय ॾियनि त छा हाणे मामिलो सिर्फ़ु कैनाल ते महदूद हूंदो, हलो कैनाल हिननि वापसि वठी छॾियो। मिसाल मां हिकिड़ो पॉसिबिलिटी वठां थो, कॉर्पोरेट फार्मिंग वारी सॼी स्कीम जो छा थींदो, इरसा जी जोड़जक जो छा थींदो, पाणी जी विर्छ 91 जे मुआदे ते अमल दरामद जो छा थींदो, कोटरी डाउन स्ट्रीम ते कैनाल पंहिंजो पाणी छोड़ करण जो छा थींदो, मादनी वसीलनि वारा हीअ त 5-6 हाणे लिस्ट थी वई आहे। हीअ त हिन एक्यूमुलेट करे छॾिया आहिनि इशूज़ पाण, ऐं हिनजी ज़िम्मेवार ॿियो केरु बि कोन्हे, सिर्फ़ु वफ़ाक़ी हुकूमत ज़िम्मेदार आहे। मसइलो इहो थिए हीअ जेको माहौल पोयां 8 महीना जुड़ियो न, त नून लीग बजाए पंहिंजो जेको इम्प्रेशन आहे उहो हिकिड़ी नेशनलिस्ट पार्टी जो ॾे आहे, मुल्क जी पार्टी जो ॾे आहे। उन्हनि हिकिड़ो नून लीग जो मसइलो आहे हिननि खे बेसिकली नून लीग जे अॻुवाणनि जो शहबाज शरीफ़ साहब समेत असांजे प्राइम मिनिस्टर आहिनि, हिननि जो तरीक़ो इहो आहे त हिननि खे तव्हां रंधो हणो न त अंदरां उहो पंजाबी कॉम्प्रेशन निकिरी ईंदो आहे। त हाणे इन पंजाबी कॉम्प्रेशन जो निकिरी आयो 8 महीना, हाणे उहो ख़बर पई आहे न यार इहो असांखे न करणु खपे। हीअ जेको शाउनिज़म वारो रवैयो हिननि जो रहियो आहे, मुल्क खे त हिन नुक़सानु ॾिनो आहे, सिंध जे माण्हू नुक़सानु करे हिन मुल्क खे ॾिनो आहे। सिंध जो माण्हू त अॼु बि तव्हां ॾिसो कीअं समूरा जा समूरा कॉम्प्रेस अॼु बि पाकिस्तान सां गॾु बीठा आहिनि। ठीकु आहे। ऐं हू चवनि था बाबा असां तव्हांजे आइन में रहंदे असां तव्हांजे ठाहियल आइन में जेके प्रोविजन ॾिनल आहिनि उन्हनि जे बेस ते ई मसइले खे हल करणु चाहियूं था, ऐं उन ते ई कोन था अचनि। पोइ पाकिस्तान जे ख़िलाफ़ु केरु आहे? सिंध जा माण्हू आहिनि या ही शाउनिस्ट आहिनि जेके उते वेठा आहिनि नून लीग जी हुकूमत में? त हिननि खे मक़सदु आहे न सोच आहे न सम्झ आहे। त हाणे मामिलो रुगो कैनाल जे वापसी ताईं कोन थो लॻे। राय नथी ॼाणे वठूं। इमदाद साहब छा चवंदा जेको मोहसिन साहब सवाल उथारियो आहे त सिर्फ़ु ही कैनाल जो मामिलो आहे या इन खां अॻिते ॾिजे त हिकिड़ी डिघी लिस्ट बीहे थी रिजर्वेशन जी, त उन्हनि जो पोइ छा थींदो आख़िर? पर पहिरीं ही हल उहा ठही चुकी आहे। जॾहिं ॻाल्हियुनि में वेहबो त ॻाल्हियूं त हाणे कैनाल जो मामिलो हुकूमत वापसि वठे त उन लाइ ॻाल्हियुनि जी ज़रूरत ई कोन्हे, उनखे इहो चई छॾिजे बाबा कैनाल वापसि वठो। पर जेकॾहिं ॻाल्हियुनि लाइ रज़ामंदी ॾेखारनि थियूं पॉलिटिकल पार्टीज़, हुकूमत सिंध या जेके कॉम्प्रेस जमातूं आहिनि JUI, त पोइ इहे सॼी फ़हरिस्त रखंदियूं न, त बाबा हींअर ख़बर हले थी पई बाबा सिंध मां केतिरी गैस पैदा थिए थी, सिंध केतिरी इस्तेमालु करे थो, पंजाब केतिरी करे थो, KP खे केतिरी करे थो, या बलूचिस्तान मां। इहे समूरा शयूं रखबियूं न बाबा, ही तव्हां ॾिसो तव्हां सां जुट कहिड़ी पिया था कयो। सो इहे समूरा हाणे पूरो पैकेज हूंदो जेको रखियो वेंदो उन्हनि सां। ॿी ॻाल्हि आहे न जेका ही जेको मुस्लिम लीग नून जो एटीट्यूड आहे वफ़ाक़ी हुकूमत जो न, तव्हां ॾिसो इहो बिल्कुलु ईअं ई हो जेको इमरान ख़ान जो। इमरान ख़ान साहब खे जॾहिं इत्तेहादियुनि सां नाराज़ थींदा हुया त हू धणियुनि खे चवंदो बाबा मूंखे परचाए उनखे वठी अचो क़ौमी असेंबली में, मूंखे बजट पास कराइणो। हिननि जो ख़्यालु हो त ही मामिलो बि असीं इन तरीक़े सां डील कंदासीं। सो ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी में PTI में शायद अची वियो आहे त ही मतिलबु असां डील करे इंफॉर्मेशन जी बुनियाद ते, त हुन पाणे ॾिसी वठंदा न, पाणे ॾिसी वठंदा हुननि जो मामिलो आहे, असां छो हिन मामले में पोइ, त उनजे करे बि हिननि ढंग कई। ऐं पोइ ज़ाहिर आहे धणी पोइ हटंदे देरि थोरी कंदा, इमरान ख़ान खां हटी आहे न पोइ। ओके, थैंक यू वेरी मच इमदाद साहब। मोहसिन साहब तव्हां सां एनालिसिस रूम में गॾु हुयो। बहरहाल नाज़रीन, हिन वक़्तु सिंध जी कुंड कुर्छ मां हिकु ई आवाज़ अची रहियो आहे त नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर। सो बहरहाल हिते इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजो फीडबैक ॾियण असांखे हरगिज़ न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।